Altahalung, altahalu sona mirpo khas, altahalu sona mirpo khas, altahalu sona mirpo khas, altahalu sona mirpo khas. Kau 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 kau. अरे चा कौन रे? अरे सिंधड़ी हम बाबा तने ते मिरपुर आया आहियूं सोना। अरे भले कराया हूँ फ्रूटनि जो जेको बादशाह फ्रूट आहे उनखे चयो वेंदो आहे अंब ऐं अंबनि जे शहर जो जेको बादशाह शहर आहे उहो आहे मिरपुर ख़ासि, जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा VVIP अंब थींदा आहिनि। अलॻि कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि, 52 तक़रीबन 51-52 प्लस कैटेगरीज़ आहिनि अंबनि जूं। पर असली में जेको मिरपुर ख़ासि पूरी दुनिया में सुञाणो वेंदो आहे उहो सिर्फ़ु हिकिड़े अंब जे करे जंहिंजो नालो आहे सिंधड़ी, जेको खाइण में एतिरो त ज़बरदस्त लज़ीज़ मिठो हूंदो आहे, जेको न सिर्फ़ु सिंध पर पूरे पाकिस्तान, पूरे एशिया, पूरे यूरोप, अंटार्कटिका, अफ्रीका खायो वेंदो आहे। त हलो त अॼु मिरपुर ख़ासि जे अंबनि जो कुझु विज़िट कयूं ऐं तव्हांखे ॾेखारियूं मिरपुर ख़ासि। नाज़रीन असीं हींअर मौजूदु आहियूं मिरपुर ख़ासि जी सभिनि खां वॾी जेकी आहे अंबनि जी मार्केट जेके चइबो आहे। ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था भई अलाए घणियूं अंबड़ियूं आहिनि, करोड़ लख असीं ॻणे कोन सघूं, पर तव्हांखे ॿुधायूं पिया हिते। हवा खणी अचिरो। वीडियो व्लॉग ऐं उम्मीद तव्हांखे पसंदि आयो हूंदो आहे त लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। स्पेशली मुंहिंजा मिरपुर वारा दोस्त तव्हां ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़।